हले पे जेका हिते हुक्मरानी करियां तिन जा ज़ाहिर ज़ुल्म थो ज़िबानी। हले पे जेका हिते हुक्मरानी। 47 खां जिनिया सतायो तिनी कातिलन ई त आहे कमायो। कयो सिंध से जिन सितम आ सवायो। सुञाणियूं त सभई से कूड़ा कुरानी। हले पे जेका हिते हुक्मरानी करियां तिन जा ज़ाहिर ज़ुल्म थो ज़िबानी। हमेशा आहिनि जंहिंजा हक़दार हारी थिया जनरलन खेसि जागीर जारी। इहा आहे कहिड़ी भला भाईचारी। अचनि पिया जे रहदन रुलियो हिते रोज़ानी। हले पे जेका हिते हुक्मरानी करियां तिन जा ज़ाहिर ज़ुल्म थो ज़िबानी। छॼो तिन खे तारीख़ ॾिस आहे तोरे कजा जिन ॾुखनि मां पंहिंजा ॾेह ॾोरे। असीं अॼु बि आहियूं अञा तिन खां ओरे जलाए ॿियनि लाइ वियाजे जवानी। हले पे जेका हिते हुक्मरानी करियां तिन जा ज़ाहिर ज़ुल्म थो ज़िबानी। असीं जीअं आज़ादी जा पिया गीत ॻायूं हयूं जित हंबोशूं नियाणियूं नचायूं। वॾेरनि खे गोहर ॾियण जे वाधायूं तिनी जी त क़ीमत आहे बोतल बिरयानी। हले पे जेका हिते हुक्मरानी करियां तिन जा ज़ाहिर ज़ुल्म थो ज़िबानी।